अनहदी आवाज़ बाबा गोदरी वारे घनश्याम संत बाबा हरदास राम साहिब जिन जी। आहीं करोड़न में कुर्बदार तूं, जित कित हाज़िरा हजूर, दीन दयालु सदा कृपालु, साईं हरदास राम नूरानी नूर। जहिड़ी तरह गुरु ग्रंथ साहिब जी बाणीअ खे साक्षात गुरु नानक साहिब जी देह करे सम्झो वेंदो आहे, तहिड़ी रीत संत बाबा हरदास राम साहिब जे हिननि वचननि खे साक्षात बाबा साहिब जिन जी देह रूपी हुकुमनामो ऐं आज्ञा रूपी आकाशवाणी करे सम्झणु घुरिजे। जेको प्रेमी अहिड़ी भावना रखंदो त फल भी तहिड़ो ही मिलंदो। सो असां प्यारे बाबा वलीराम पारूमल जा थोराइता आहियूं, जिन बाबा साहिब जूं चिठियूं एतिरा साल सिक रूपी सूखड़ी सम्झी साह सां सांडे रखियूं आहिनि ऐं संगत जे लाभ लाइ तर्जुमो करे छपाइण लाइ ॾिनियूं आहिनि। मिलिया संत लथी दिलगीरी, अवगुण रया न बाकी, खुशियां दे दरवाजे खुल गए, आई गमानो ताकी। इन श्लोक जो खुद बाबा साहिब पाण अर्थ कंदा हुआ त संतन जा वचन मिलिया त साक्षात संत मिलिया, जिन वचननि जे हृदय हंडाइण सां को बि अवगुण न रहियो ऐं मन मां सभु गम दुख निकिरी विया ऐं सदाईं ख़ुशियुनि ऐं मौज जा दरवाज़ा खुली विया। सो प्यारा प्रेमी जंहिं बि बाबा साहिब जी चिठीअ जा वचन हृदय में रखिया त ॼण बाबा साहिब उन प्रेमीअ सां मिलिया पिया आहिनि ऐं सदाईं साणस अंग संदन आशीर्वाद गॾु रहंदी ऐं इन प्रेमीअ जे मन में सदाईं ख़ुशियूं ऐं आनंद रहंदा। राम प्रसाद संतन ऐं साध संगत जा दास। हीअ 24 नंबर चिठी श्री जामनदास अहमदनगर वारनि वटां मिली। अॼु बि उन्हनि जो परिवार उते अहमदनगर में बाबा जी सेवा में हमेशह हाज़िर नाज़िर रहंदा आहिनि। हिन चिठी में बाबा लिखनि था, सदाईं बाग बहार बेड़ा पार झूलेलाल, आधार आसरो भरोसो, अजो ओट सतनाम वाहिगुरु, सही दासन दास हरदास गुलाम, गोदरी वाला जय जनता, हिंद सिंध जय, जरवारी जय, जलगांव जय हू राज़ी रहो, अॾु गॾु न छॾ, सभु कंहिंजो आवाज़ ॿुधी सेवा करणी, वधीक सबुर शुकुर करे ध्यानु, पेर भरे महर माफ़ी रहम फज़ल में आनंद वठणो आहे। साईं जी लीलान ॾिसी कुदरत ॿुधी वाह वाह करणी आहे, हर हर वंदना करणी आहे। प्रभु पाण साईं साण रहणो, ख़बर ख़ाशी राज़ी रहणो, कॾ कीन ॾियणो आहे, सहारो सही पाण खे ठाहिण खपे करणो आहे। ओम शांति ओम शांति ओम शांति। बाबा रम्ज़ में ॻाल्हाईंदा हुआ, सभिनी खे आसीसूं ॾियनि था। सदाईं बाग बहार बेड़ा पार झूलेलाल, आधार आसरो भरोसो, अजो ओट सतनाम वाहिगुरु, सही दासन दास हरदास। पंहिंजे पाण खे दासन जो बि दास सॾाइनि था, गुलाम सॾाइनि था, गोदरी वारा जनता जी जय मनाइनि था, हिंद सिंध जी जय, जरवारी जी जय, जलगांव जी जय, ऐं चवनि था जलगांव जय हो, राज़ी रहो, अॾु गॾु न छॾ, सभु कंहिंजो आवाज़ ॿुधी शेवा करणी, केर बि आवाज़ ॾे पहिरीं उन जी शेवा करणी। चवंदा हुआ इन्हनि पोथियुनि खे बि टाइम पोइ ॾियो, पहिरीं कोई सॾु करे त उन जी आवाज़ ॿुधो ऐं उन जो कमु उन जी सेवा पूरी करो। सबुर शुकुर करे ध्यानु, पेर भरे महर माफ़ी रहम फज़ल में आनंद वठणो आहे। जेतिरो थी सघे पंहिंजे पाण खे शांत चित रखो, हमेशह
सबुर करो, हमेशा शुकुर करो। पेर भरे महर, पेर भरे मीन्स पंधु करणो ज़रूरी आहे। गुरूअ जे दर ते पंधु करे महर माफ़ी घुरणी आहे, रहम फज़ल घुरणो आहे ऐं आनंद में रहणो आहे। साईंअ जी लीला ॾिसी कुदरत ॿुधी वाह वाह करणी आहे। उन परमात्मा जेका ही कुदरत रची आहे, उन कुदरत जी हमेशा वाह वाह करणी आहे, हर हर वंदना करणी आहे। प्रभु पाण साईं साण रहणो, ख़बर ख़ाशी राज़ी रहणो। उन जे प्रभुअ जे हर रज़ा ते राज़ी रहणो आहे ऐं कंहिं ॾे कन कीन ॾियणो आहे। केरु कुझु बि चहे उन्हनि ॾे ध्यानु न ॾियणो आहे। पंहिंजी शांती भंग न करणी आहे। सहारो सही पाण खे ठाहिणु खपे, करणो आहे ऐं हिक ॿिए खे सहारो ॾियणो आहे, पाण खे ठाहिणो आहे। पंहिंजे पाण खे हमेशह अञा वधीक अवेयर करणो आहे, अञा वधीक पंहिंजे पाण खे ठाहिणो आहे। कंहिं ॾे कन करे पंहिंजी शांती न विञाइणी आहे, पंहिंजी शांती भंग न करणी आहे। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। जय बाबा गोदरी वाला।